साथी जीएसएन अज पाण मुख्तसर ॻाल्हि कंदासीं पंहिंजो महाज़ आहे सुजाग ॿार तहरीक। उन सुजाग ॿार तहरीक जी अहमियत ऐं ज़रूरत ते पाण गुफ़्तगू कंदासीं। पंहिंजा सिंधी क़ौम जे मुख़्तलिफ़ तबक़नि में कमु करण जे लाइ मुख़्तलिफ़ महाज़नि मज़ूरनि में कमु करण जे लाइ पंहिंजी सिंधी मज़दूर तहरीक आहे, हारनि में कमु करण जे लाइ पंहिंजी सिंधी हारी तहरीक आहे, शागिर्दनि में कमु करण लाइ पंहिंजी सिंधी शागिर्द तहरीक आहे, नौजवाननि में कमु करण लाइ पंहिंजी सिंधी नौजवान तहरीक आहे, औरतुनि में कमु करण लाइ सिंधियाणी तहरीक आहे। इहे पंहिंजी वकीलनि जी तंज़ीम आहे, डॉक्टरनि जो फोरम आहे, मुख़्तलिफ़ फोरम अवामी इल्मी अदबी फोरम आहे। ईअं पंहिंजी नंढड़नि ॿारनि में कमु करण लाइ सुजाग ॿार तहरीक। पर उन सुजाग ॿार तहरीक जी कम जी अहमियत ऐं ज़रूरत खे पाण सम्झियो ई न आहे। जीअं हिकमत में हकीमनि वेठे चयो त हीअ जेका इस्पंगरई तुई आहे इहा ॾाढी ज़बरदस्त आहे। इहा जेको ज़हनी दॿाउ थिए थो त दॿाउ खे बि घटाए थी, गॾोगॾु ब्लड प्रेशर तंहिंखे नॉर्मल रखे थी। जिस्म जे अंदरि जेको कोलेस्ट्रोल जमा थी वञे थो, असांखे दिलि जूं बीमारियूं ॾिए थो, तंहिंखे ई नॉर्मल हद ताईं आणे थी। पर जॾहिं अॼु साइंसदाननि ॿुधायो त हुन मां ही फ़ाइदो आहे, तॾहिं उहा हकीमनि जी ॻाल्हि अॼु हले थी, न त माण्हुनि इस्तेमालु नथे कयो। हाणे सॼी दुनिया इस्पंगरी तुए खे इस्तेमालु करे। बसर आहे, पाण वेठा खाऊंसि, हकीमनि ख़बरूं चारूं कयूं पिए। अॼु साइंस चवे थी त थूम जे किले मां जेको फ़ाइदो थिए थो, 1 किलो थूम जेका माण्हू खे शुगर खां बचाए थी, दिलि खां बचाए थी, ब्लड प्रेशर खां, अॻु में उनजो एहतियाती इलाज आहे थूम। उन 1 किलो थूम माण्हू खाई नथो सघे, उन करे जो उनजो तासीर गरम आहे, तेज़ाबियत करे थी। पर उन जॻह ते 1 किले जी जॻह ते 2.5 किलो, 1 छटांग जी जॻह ते 2.5 छटांग जे करे बसर इस्तेमालु कबो त बसर साॻियो फ़ाइदो ॾींदो। हाणे बसर खाइण में त तकलीफ़ आहे कान। हाणे बसर जी सॼी दुनिया में वॾी मार्केट आहे। तीअं एसपीटी जे कम जी पाण अहमियत सम्झी आहे, पर उहा अहमियत न सम्झी आहे जेतिरी उनजी अहमियत आहे। जेकर फर्ज़ करियो को ॻोठ आहे नंढड़ो, उन ॻोठ जे अंदरि असां कॉलेज ठाहे छॾियो, प्राइमरी स्कूल हुजे ई कोन, यूनिवर्सिटी ठाहे छॾियो, प्राइमरी स्कूल हुजे ई कोन, त नतीजो इहो थींदो त असांजा ॿार त कोन पढ़ंदा, उन कॉलेज में त धारियां अची पढ़ंदा। उन करे जो असांजे ॿारनि खे पढ़ण जे लाइ जेको वेझो स्कूल नंढड़नि ॿारनि खे खपे, उहो त पंहिंजे ॻोठ जे अंदरि प्राइमरी स्कूल हुजे, तंहिंमें असीं पढ़ायूंसि। मिडिल क्लास खपे, हाई ताईं तइलीम हुजे, उन खां पोइ उहो कॉलेज में पढ़े या यूनिवर्सिटी में पढ़े। इस्पताल जूं सहूलियतूं हूंदियूं, उन इस्पताल मां असीं मरीज़ थी इलाज कराए सघूं था। पर कॾहिं बि जे असां वटि प्राइमरी स्कूल न आहे त असांजो अॼु जे दौर में उन में डॉक्टर त ठहियो, पर डिस्पेंसर बि नौकरीअ वारो नथो लॻी सघे। केॾा बि एहतिजाज कंदासीं, हिन सॼी दुनिया में जेके क़ौमुनि जा हक़ आहिनि, तिन हक़नि बाबति केॾो बि एहतिजाज करियो, पर तव्हां चओ त असांजे अणपढ़ियल आङूठे छापनि खे मास्तरी ॾियो, सॼी दुनिया चवंदी त बाबा ईअं थी नथो सघे। हिन ॻोठ जी कोट आहे, कंहिं डॉक्टरी पढ़ी न हुजे, चए त तब असीं एहतिजाज था करियूं हिन खे तव्हां डॉक्टर करियो। जवाब आहे त ॻोठाणी चवंदा जे डॉक्टरी पढ़ी कान्हे, तंहिंखे ख़बर कान्हे, तंहिंखे डॉक्टर कीअं कबो, ऐं उहे जे असां इलाज कंदो त मारे विझंदो। तंहिं करे पहिरीं उहो इल्मु, पहिरीं उहो फ़न, उहो बुनियादी फ़न। जीअं पाण दीवार ठाहियूं था, तंहिंजा ॿाहिरियां कम केॾा बि मज़बूत करियूं, त जे तर जो ऐं बुनियाद जो कम जे करे असांजो मज़बूत कयल न आहे त उहा बिल्डिंग किरी पवंदी। असां जेके सचाई जा पुतला आहियूं, जेके नियत जी सचाई सां कमु कयूं था, पर पंहिंजे पाण सां मुक़ाबिलो कीअं कजे, असां वटि फन आहे कोन। उन करे जो असां बालकपुण में उहो सिखियो, शहर 50-100 असांखे यादि हुजनि, उहे असांखे यादि आहिनि कोन। उन करे जो बालकपुण में असां कमु न कयोसीं। तकरीर में असां ज़बरदस्त के मुक़ररु हुजूं से आहियूं कोन, लेक्चर कीअं ॾिजनि सो आहे कोन। ईमानदार आहियूं, सचा आहियूं, वफ़ादार आहियूं, कोर्टुनि में कीअं ॻाल्हाइजे अचे नथो, टेलीविज़न ते वेही ट्रबल टैक्स कीअं वञी कजे अचे नथो। सबबु इहो त बालकपण में असां सिखी ई न आहियूं। ईमानदार आहियूं, सचा आहियूं, फन नथो अचे। तीअं के फन जे जिम्नास्टिक जो फन आहे, मार्शल आर्ट जो फन आहे, नाच आहे,
ॻाइण आहे, इहे बालकपण में सिखबो आहे। माण्हू वॾो थी वेंदो पोइ जेकर उन ते महिनत बि कबी त बि को कणनि में निकिरी पवंदो आहे, पर थॉक जे अंदाज़ में घणा माण्हू ॿधे जे अंदाज़ में, सो तॾहिं जॾहिं हेठां खां तरबियत थी नंढड़ा ॿार तव्हां वञो ॻाइण वारे स्कूल में वञी छॾियो 500, उहे वॾा ॻाइणा खणी कोन थींदा, पर 500 ई जे उते 2 साल पढ़िया ऐं सिखिया त राग जा ॼाण थी वेंदा, हुनखे ख़बर पवंदी त सुर छा आहे। तीअं जेको एसपीटी जो कमु आहे उहो बुनियादी कमु आहे। पाण चवंदा आहियूं अब छा आहे हिन हीउ कमु ग़लति करे विधो, चूं बाबा हिनखे त माइटनि तरफ़ां चोरीअ जी सुती पियल आहे। भई भलो माण्हू का ॻाल्हि ई कोन्हे, सच ॿुधाए त को मसलो ई कोन हो, हीउ कूड़ जो ॻाल्हाए, चूं कूड़ जी सुती पियल आहे। वरी किन माण्हुनि खे परायनि मामलनि में टंग अड़ाए हक़ ऐं सच ॻाल्हाए पंहिंजे पाण ते केस कराइण जी बि सुठी पियल हूंदी आहे। अब छो चइबो आहे हिन जो पीउ बि हो, हिन जो ॾाॾो बि हो, इहे सरकेश माण्हू आहिनि अहिड़े क़िस्म जा, हीअ पराए फॾ में पवंदा, इहो कोन सोचींदा त कहिड़ो नुक़सानु आहे कहिड़ो फ़ाइदो, हिननि खां ॿिए जो ज़ुल्म बर्दाश्त नथो थिए, हिननि खे सुठी पियल आहे। तीअं जेकर असीं नऊं क़ौमी नस्ल तयारु करणु चाहियूं था, हिकिड़ी नई क़ौम तयारु करणु चाहियूं था, उन में भले मज़दूर तहरीक में कमु करियूं, भले सिंधी हारी तहरीक में कमु करियूं, पर बुनियादी सुजाग ॿार तहरीक जो कमु न कंदासीं, पंहिंजा नंढड़ा ॿार तिन जे अंदरि पाण शाह लतीफ़ जे अज़ीम शहरनि जूं सुतियूं न विझंदासीं, अहिला इनक़िलाबी फ़न ते जूं सुतियूं न विझंदासीं, तंहिंजी आदत न कंदासीं, त पोइ उहे वॾा थी जेकर सचा बि हूंदा उन्हनि जे अंदरि उहा कारीगरी न हूंदी, उहो फ़न न हूंदो त मुक़ाबिलो कीअं कजे, पंहिंजा फ़ैसिला कीअं खटिजनि, फ़ैसिलनि में वेहिजे त धुर थी कीअं ॻाल्हाइजे, फ़ैसिलनि में वेहिजे त अमीन थी फ़ैसिलो ऐं चङो थी फ़ैसिलो कीअं पंहिंजो खटे वठिजे। उहे कारीगरियूं जे नंढे हूंदे खां न सिखबियूं त वॾे हूंदे नथियूं सिखी सघजनि। तंहिं करे पाण खे इहो कमु करिणो आहे। ऐं गॾोगॾु मुख़्तलिफ़ धंधा उन्हनि में असांखे पैसा मिलनि था। मसलन जेकॾहिं असां चमड़े जो या खलनि जो कारोबार करियूं था, पैसा उते ई असांखे मिलंदा, पर उहो जिते खलनि जो कारोबार हूंदो उते मखनि जा लामारा हूंदा, उते लंघबो त उते बदबू हूंदी। तंहिं करे जेके माण्हू असांखे बाद में मिलनि था हिन समाज मां, उहे माण्हू भले कम जा बि हुजनि, भले असांजे कम बि अचनि, पर उन मां कमु असीं कहिड़ो वठी सघूं था, चोपाए माल जूं खलनि जो जीअं वेही कारोबार करियूं न, असांखे कई रोग लॻी वञनि था हिन समाज जा। ऐं जेकॾहिं को माण्हू कुझु तबक़ो बचे थो वॾी उमिरि में बि हूंदे, उहो ॿहिराड़ी जो क्लास आहे। जेके हारी ऐं ज़रात सां तइल्लुक़ रखंदड़ माण्हू आहिनि, उहो तव्हांखे को 25 सालनि जो, 30 सालनि जो, 40 सालनि जो, 50 सालनि जो अहिड़ो माण्हू बुज़ुर्ग मिली वेंदो अॼु, जंहिंजे अंदरि कणा हूंदा, जंहिंजे अंदरि किरदारु हूंदो, पर जेको शहर आहे उन शहरनि जे अंदरि जॾहिं माण्हू 40-50 सालनि जो थिए थो, उहो क़ौमी कम जो आहे ई कोन्हे, उहो कंहिं कम जो न आहे। उन करे जो उनखे ॿिया रोग लॻी वञनि था। पर जॾहिं एसपीटीअ जो कमु करियूं था त सुजाग ॿार तहरीक जो कमु ईअं आहे जीअं पैसा बि कमाइणा, पर असां 40 एकड़ ज़मीन में गुलाब पोखी छॾियोसीं, असां 40 एकड़ ज़मीन में मोतियो पोखी छॾियोसीं। हाणे मोतीअ जे फसल मां असां फ़ाइदो बि वठूं पिया, पर उन मोतीअ खे जॾहिं हवा लॻे थी तंहिंजी महक हीअ महलनि ताईं वञे थी। तीअं सुजाग ॿार तहरीक जो कमु करियूं था, उहो असांखे माली फ़ाइदो असांजे तबिके खे ॾिए थो, पर असांजी जेका महक वञे थी उहे तबिका जेके असांजा हूअं इतादी न आहिनि, जीअं मिडिल क्लास आहे। एसपीटीअ जो कमु जॾहिं असीं करियूं था कि ॿार मिडिल क्लास जा असां वटि ट्रेन थियनि था ऐं तयारु थियनि था, उहो हीअं थिए थो। जे शेख DIG सां पलीअ साहिब जी मुलाक़ात थी, पलीअ साहिब चयो तव्हांजी ॾाढी हाक ॿुधी अथऊं, तव्हां सांगड़ में ऑपरेशन कयो ऐं उते तव्हां ॾोहनि खे ख़तमु कयो। त पलीअ साहिब खे चई त मूंखे तव्हांजी सुठी पियल आहे। पलीअ साहिब मार्च थी वियो, चई त साईं आउं कंबर जो आहियां, ऐं एसपीटी में रहियो आहियां, ऐं सुजाग ॿार तहरीक में हुउसि, उते जी मूंखे सुती पियल आहे। पोइ असां शेख वियासीं कराची लॻे, असांजी फैमिली उॾई वई, हीउ जेको अॼु आउं ॾोहनि खे बर्दाश्त नथो करियां ऐं जिते वञा थो उते इंसाफ़ करियां थो, या तव्हांजी ऐं तव्हांजी फ़िक्र जी सुजाग ॿार तहरीक जी सूरत में पियल मूंखे फकी आहे ऐं सुती आहे, तंहिंजे करे उन संभाण जे करे अॼु आउं बीठो आहियां। तंहिं करे जेकर इन्हनि तबक़नि मां असीं पंहिंजा इतिहाद पंहिंजी मोतियनि जी ख़ुशबुनि ऐं गुलाबनि जी ख़ुशबुनि जे वसीले वठणु चाहियूं था त असांखे एसपीटीअ जो कमु करिणो पवंदो। हीउ पाण अॼु सिखियोसीं त हिन आसानी सां तकरीरूं करे सघजनि थियूं। इहे पंहिंजा नंढा ॿार तकरीरूं कनि, उहे 10-10 साल तकरीरूं कनि, ऐं अॻे पाण फ़न सेखारियासीं थे, पर फ़न सां गॾु जेकॾहिं उन जे अंदरि सचाई ऐं वफ़ा जा किरदार बि हूंदा त पोइ उहो त माण्हू ॿियो हूंदो। जेकॾहिं खीर रखी छॾींदासीं, खीर खे 24 कलाक रखंदा, धप करे वेंदो हलियो, जेकॾहिं उन जे अंदरि पाण संभाण नथा विझूं
ऐं संभाण विझंदासीं त दही थींदो ऐं दहीअ खे विलोड़ींदासीं त मखण निकिरंदो मखण खे विलोड़ी तयारु करे उन मां गिहु पचाए कढी उहो जेकॾहिं असां रखंदासीं त उहो बेकरनि में बि हूंदो ॿियनि जॻहियुनि ते बि हूंदो असांजी शइ 24 कलाकनि में न असांजी शइ 1 साल ताईं ख़राबु न थींदी जेकॾहिं असां पंहिंजे ॿारनि जे अंदरि उहे सुठियूं उन्हनि खे प्यारींदासीं उहे संभाण प्यारींदासीं हिकिड़ी नऊं नस्ल तयारु कंदासीं त करे अचो त SPT जे इन बुनियादी कम खे सम्झूं हिकिड़ो नऊं नस्ल जेकॾहिं तयारु करणो आहे त असीं हिते ॻोल्हियूं था इलेक्शन में बीठासीं तकरीरूं कयूंसीं माण्हुनि जे लाइ विढ़ियासीं वियासीं कोर्ट में वकील करे ॾासीं पुलिसनि मां छॾायोसीं जेॾी महिल इलेक्शन में बीठासीं माण्हू डोड़ी विया वञी वोट कयूं पीपल्स पार्टीअ खे वञी वोट कयूं वॾेरनि खे जवाबु आहे त चरिया त असीं जो असीं सिंध जे अंदरि पान जे पने जो फसल वेठा ॻोल्हियूं जो पान खाऊं था तंहिंजो असीं फसल वेठा ॻोल्हियूं आम फिज़ा में जवाबु आहे त पान आम फिज़ा में न थींदो आहे जेकॾहिं सिंध अंदरि पान पोखणो आहे त असांखे ज़मीन जे मथां काठियूं ऐं बांस लॻाए पथरूं ॾेई उनखे छां जो माहौल ॾियणो आहे उन जे अंदरि जेॾी महिल असीं पान पोखींदासीं त बिल्कुलु ज़बरदस्त पान थींदो उनजी मार्केट थींदी असांखे उहो नस्ल मिलंदो जेके पाण सुतियूं पीतियूं आहिनि उहो वॾे थाक में मिलंदो बेपनाह मिलंदो हर ॻोठ में मिलंदो हर शहर में मिलंदो उन लाइ जेकॾहिं असीं सोचूं त वञूं वञी ॻोल्हियूं किथां जड़ी बूटीअ वांगुरु असांखे पान मिली पवे कोन मिलंदो तंहिं करे अचो त पंहिंजो पन पाण पोखियूं पान जा पन तंहिं लाइ छांव पाण करियूं पंहिंजे ॿारड़नि खे तयारु पाण करियूं सुजाग ॿार तहरीक जे वसीले हिकिड़ी नई क़ौम तयारु करियूं अॼु पलियो साहिबु उमिरि रसीद आहे शींहं जी उमिरि 100 साल आख़िर वञिबो हलियो अचो त 4-5 सालनि जे अंदरि हिकिड़ो बहितरीन SPT जा अहिड़ा क्लास हलाए हिकिड़ो नऊं नस्ल तयारु करे हिकिड़ो SPT ऐं शानदार SPT जो पलीअ साहिब खे ख़ूबसूरत गुलदस्तो पेश करियूं ऐं चऊं त तव्हां जेको असांखे सेखारियो हो तव्हांजे हूंदे असां अहिड़ी शानदार SPT तयारु करे आया आहियूं सिलो ज़रूरु कचो आहे जीअं केले जो बाग़ थींदो आहे असांजो डूंगर ते नज़र हूंदी आहे पासे मां ॿियो बचो निकिरंदो आहे बचे जी जे आबियारी न कबी हुनजो तहफ़ुज़ न कबो डूंगर वारो त थुड़ थी वेंदो हिकिड़े डूंगर खां पोइ नओं बचो वरी पोइ उहो तयारु थिए उहो ॿिए बचे खे तयारु करे इन नमूने SPT जो कमु करे पाण पलीअ साहिब खे ॾेखारियूं जेको ख़ूबसूरत गुलदस्तो बि हुजे महकंदड़ बि हुजे ऐं पोइ पाण हिन शाइर जे हिन शेर वांगुरु पंहिंजे रूह सां चई सघंदासीं त असांजे सफ़र में मुआसी असांजे सफ़र में मुआसी सफ़र में साथी त माणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ढाठी पंहिंजो ईंदड़ नस्ल उहा मंज़िल माणींदो ऐं ॿियूं क़ौमूं चवंदियूं त जमहूरी हालतुनि में जॾहिं आज़ादियूं हुजनि जॾहिं माण्हू डोड़ी ॿेलनि में न लिकंदा हुजनि जॾहिं बग़ावतूं न हुजनि उन दौर में त क़ौम उथई कान थी उन करे जो क़ौम खे जा ज़ाती मफ़ाद ऐं क़ौमी मफ़ाद गॾियल न आहिनि हूंदा जॾहिं मार्शलाई दौर थियनि था जॾहिं बग़ावतूं थियनि थियूं जॾहिं धारियूं फ़ौजूं अचनि थियूं तॾहिं त केरु पंहिंजे घर में रही सघे ई नथो जे इज़त सां केरु रहणु चाहे थो त उनखे खणी वेंदा पंहिंजी घरवारी खे खणी वेंदा भेण खे खणी वेंदा चोटुनि सां घेलींदा उनजो भाउ पाण सां गॾु न हूंदो कामरेडनि सां त फ़ौज गोली हणी मारी छॾींदसि पोइ त माण्हू पाण खे बेपनाह मिलनि था सॼी क़ौम मां पर जॾहिं माण्हू आज़ादीअ सां रहणु चाहे त रही सघे वॾेरनि खे वेठा वोट ॾियनि पंहिंजो साथ न ॾियनि उन में क़ौमूं उथनि ई नथियूं उन में क़ौमूं मैदानी नथियूं कनि उन लाइ पंहिंजो नओं नज़रियो हूंदो त उन दौर में जेकॾहिं SPT जा कम कनि सुजाग ॿार तहरीक जा कम कजनि ऐं पंहिंजो नओं नस्ल तयारु कजे त जेका सिंध जी हलंदड़ हींअर सियासी फिज़ा आहे तंहिंमें नओं नस्ल तयारु करे सघिजे थो ऐं पोइ पाण खां क़ौमूं सिखंदियूं जीअं अॼु पाण रूस खां ऐं वियतनाम सां सिखूं था अंगोला खां सिखूं था तीअं दुनिया सिखंदी त सिंध जीअं सुजाग ॿार तहरीक जे वसीले कमु कयो आहे अचो त पाण उहे कयूं जीअं